दोस्तों अस्सलाम वालेकुम। हाँ अज जेका 23 तारीख़ वारी असांजी टेस्ट थी आहे PST जी, उम्मीद आहे त उहा वञी सही थी हूंदी। हाँ मैथमेटिक्स जा प्रॉब्लम्स जेके दोस्तनि असां सां शेयर कया आहिनि ऐं जेके सवाल विज़िबल आहिनि उहे वरी असां अवां सां शेयर कंदासीं त उहे कीअं थींदा। हाँ दोस्तों जेको असांजो 78 नंबर प्रॉब्लम आहे उन में चए पियो त हिन जा जेको आहे सो फैक्टर करे ॾेखारियो। ठीकु आहे दोस्तों, त 32x³ माइनस 8xy² त हिन छा कयो था, फैक्टराइज़ कयो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असां फैक्टर ईअं कढंदा आहियूं त असां कॉमन उहा शइ खणंदा आहियूं जेका शइ हर हंधि मौजूदु हुजे। हाणे हिते ॾिसो, हिते जेको असांजो 32 आहे ऐं हिते छा असांजो 8 आहे। हाणे सभ खां पहिरियों असां ईंदासीं अंगनि ते, त हिते ॾिसो दोस्तों 32 ऐं हिते छा असांजो 8 आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिते असांजो जेको 8 जेको दोस्तों आहे हिते बि मौजूदु आहे दोस्तों। ठीकु आहे, तो हिते मौजूदु आहे ऐं हिते बि असांजो मौजूदु आहे। त हिते छा थियो, असांजो 8 कॉमन थी वियो। हाणे चवंदा असां अल्फ़ाबेट ते, त हिते छा असांजो x⁻³ ऐं हिते छा असांजो x आहे। त हाणे x हिते मौजूदु आहे दोस्तों ऐं असांजी हिते बि मौजूदु आहे, त असां x वठंदासीं छा, कॉमन। ठीकु आहे दोस्तों, त हाणे 8 जो खोड़ो जेको 32 ते ईंदो असांजो 4 दफ़ा। हाणे x आहे हिते x⁻1 आहे, हिते छा आहे x³ आहे। त हाणे x⁻1 सां x³ असां डिवाइड कंदासीं त असांजो जेको जवाबु छा ईंदो, असांजो x² ईंदो माइनस वरी 8 जो खोड़ो 8 ते हिकु दफ़ो ई वेंदो। हाणे x⁻1 आहे, हिते बि x⁻1 आहे, त ख़तमु थी वियो। बाक़ी असांखे छा बचे हिते दोस्तों, y² बचो। हाणे हे जेको असांजो ऑप्शन आहे 8x × 4x² माइनस y², इहो जेको असांजो ऑप्शन आहे उहो छा असांजो दोस्तों करेक्ट ऑप्शन आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे उन खां पोइ छा असांजो 79 जेको प्रॉब्लम आहे उन में चए थो ए कार ट्रेवल्स 120 माइल्स इन 3 आवर्स, हाउ फार इट ट्रेवल इन 5 आवर्स। ठीकु आहे दोस्तों, त हाणे चए थो हिकिड़ी कार असांजी उहा 3 कलाकनि में जेको असांजो मुफ़ासिलो कवर करे थी, उहो छा असांजो 120 माइल्स आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे 3 कलाकनि में 120 मील डिस्टेंस कवर करे थी, त उहा साॻी कार 5 कलाकनि में केतिरो डिस्टेंस कवर कंदी। हाणे दोस्तों हिन टाइप जा जेके असांजा प्रॉब्लम्स आहिनि मां ऑलरेडी अव्हांखे पंहिंजे YouTube चैनल डिजिटल स्पीक्स ते सेखारे चुको आहियां। ठीकु आहे दोस्तों, वधीक हाणे हिनखे सम्झण लाइ अचो ॾिसूं हे कीअं थींदो। हाणे दोस्तों, त हाणे पहिरां जेको असांजा आवर्स लिखंदासीं, आवर्स माइल। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेकॾहिं असांजा 3 कलाक आहिनि, ठीकु आहे दोस्तों, 3 कलाकनि में जेको डिस्टेंस कवर करे थो उहो छा असांजो 120 माइल आहे। जॾहिं त हाणे जेकॾहिं 5 कलाक हुजनि त घणो डिस्टेंस कवर थींदो। हाणे 5 कलाकनि में केतिरो डिस्टेंस कवर थींदो। हाणे दोस्तों ऑलरेडी अव्हांखे ख़बर आहे त जंहिं शइ जी असांखे ख़बर न हुजे त उहा असां सपोज़ कंदा आहियूं, उहा असां सपोज़ कंदा आहियूं, पोइ x कयूं या y कयूं। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिते असां सपोज़ कयूं था त 5 कलाकनि में जेको डिस्टेंस कवर थींदो उहो छा थींदो, असांजो x कवर थींदो। ठीकु आहे दोस्तों, हाणे 3 कलाकनि में जेकॾहिं मुफ़ासिलो 120 माइल कवर थो थिए त 5 कलाकनि में छा थींदो, उहो वधंदो। त हाणे ॾिसो असां कलाक वधाया त लाज़मी आहे जेको डिस्टेंस आहे उहो छा थींदो, असांजो कवर थींदो। त हाणे असांजो जेको प्रोपोर्शन आहे उहो छा असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेको डायरेक्ट प्रोपोर्शन हूंदो आहे उन में असां छा कंदा आहियूं, जेको असांजो एरो हूंदो आहे, एरो मेथड वारो, त उन में एरो जेको हूंदो आहे उन जेको डायरेक्शन हूंदो आहे कंहिं बि हिकु डायरेक्शन में कंदा आहियूं, या डाउनवर्ड कंदा आहियूं या असां अपवर्ड कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिते असां डाउनवर्ड ई कयूं था, त हाणे थींदे दोस्तों थींदो 3/5 इज़ इक्वल टू 120 डिवाइड बाय x। ठीकु आहे दोस्तों, हाणे असांखे x फाइंड करणी आहे, त मां छा कयां, क्रॉस मल्टीप्लिकेशन कयां, हिनखे हिन सां कयां, हिनखे हिन सां, त छा थींदो 3x इज़ इक्वल टू 120 × 5। ठीकु आहे दोस्तों, त x इज़ इक्वल टू 120 × 5/3, त 1 टिकी 3, 4 टिकी 12, हे ॿुड़ी साॻी, हे 5 साॻा, त 4 × 5। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जेको असांजे x बराबरि थींदी उहा थींदी असांजी 5 × 20, त हे घणा थिया असांजा दोस्तों 200 माइल थिया। त हाणे असांजी जेका दोस्तों x थी उहा थी असांजी 200 माइल्स बराबरि। ठीकु आहे दोस्तों, हाणे उमेदु आहे त हे जेके माना प्रॉब्लम्स हूंदा अव्हांखे सम्झ में अची वेंदा। जी दोस्तों, हाणे हे असांजो जेको प्रॉब्लम आहे उहा आहे 65 आहे। त हाणे हिन में चए पियो त द लोएस्ट नंबर ऑफ 1/2, 3/4, 2/5। त दोस्तों हाणे हे जेके असांखे 4 मतिलबु असांखे अंग मिलियल आहिनि, हाणे इन मां असांखे इहो ॾिसणो आहे त असांजो जेको नंढे में नंढो अंग असांजो कहिड़ो आहे। ठीकु आहे दोस्तों, हाणे जेकॾहिं असांजा 3-4 अहिड़े तरीक़े जा जेकॾहिं नंबर मिलियल हुजनि त हाणे उन मां असां नंढो या वॾो जेको आहे कीअं फाइंड कजे। ठीकु आहे दोस्तों, माना नंढो कहिड़ो आहे, वॾो कहिड़ो आहे।
हाणे उन जे लाइ हिकिड़ी ट्रिक आहे त माना जेके बि असांखे नंबर्स गिवन हुजनि त उनमें असांजो जेको असांखे छेद आहे, हिते 2 आहे, हिते छा आहे असांजो दोस्तो 4 आहे, हिते छा असांजो 5 आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे जेके असांजा टई छेद मिलियल आहिनि, हाणे जे असां छा कढंदासीं, LCM कढंदासीं। त हाणे दोस्तो हिन जी LCM थींदी 2, 4 ऐं 5 जी जेका LCM थिए। ठीकु आहे दोस्तो, हाणे असां छा कंदासीं LCM। तव्हांजी LCM घणी थींदी त 2 ॿिनि जो खोड़ो हिकु दफ़ो, 2 दफ़ा, हे 5 साॻो। ठीकु आहे दोस्तो, त वरी ॿिनि जो हणंदासीं, हे हिकु ऐं हे असांजा 5। ठीकु आहे दोस्तो, त वरी हणंदासीं 5 जा 1 1 एंड 1। ठीकु आहे दोस्तो, त हाणे असांजी जेका LCM निकिती उहा निकिती असांजी घणी 20 निकिती। ठीकु आहे दोस्तो, हाणे हे जेके असांजा 2, 4 ऐं 5 हा, इन जी LCM घणी निकिती असांजी 20 निकिती आहे। ठीकु आहे दोस्तो, हाणे हीअ जेका असांजी LCM निकिती आहे, इहा जेका LCM आहे इहा टिनी अंगनि सां छा कंदासीं, ज़र्ब कंदासीं। पोइ उन्हनि मां जेको असांजो नंढो नंबर आहे उहो छा हूंदो, असांजो नंढो हूंदो। हाणे अचो ॾिसूं त हाणे पहिरियों अंक आहे असांजो 1/2। ठीकु आहे दोस्तो, 1/2 अची वियो न हे। हाणे इन सां हीअ जेका LCM निकिती आहे उहा छा कंदासीं, असां ज़र्ब कंदासीं। हे ज़र्ब कयमि मां। ठीकु आहे दोस्तो, पहिरें खां वरी हाणे ॿियो नंबर जेको आहे असांजो 3/4, वरी इन सां बि हीअ जेका मां छा कंदुमि, मल्टीप्लाए कंदुमि 20। ठीकु आहे दोस्तो, हाणे छा आहे टियों नंबर छा आहे असांजो 2/5। ठीकु आहे दोस्तो, वरी इन 2/5 सां हीअ छा 20 मां मल्टीप्लाए कंदुमि। त हीअ मां दोस्तो 20 मल्टीप्लाए कईमांसि। हाणे 1 × 2, 1 × 2 हे थिया असांजा 10, त 1 × 10। ठीकु आहे दोस्तो, 1 चौको 4, 5 चौको 20, त 3 × 5। ठीकु आहे दोस्तो, 1 × 5 = 5, 4 × 5 = 20, त 2 × 4। ठीकु आहे दोस्तो, त हे 10, 15, 8। ठीकु आहे दोस्तो, हाणे हिन में ॾिसो असांजो लोवेस्ट नंबर कहिड़ो आहे असांजो दोस्तो, हे 8 आहे असांजो लोवेस्ट नंबर। ठीकु आहे दोस्तो, हाणे 8 कंहिं नंबर मां आयो आहे असांजो, 8 आयो आहे हिन नंबर मां 2/5 मां। ठीकु आहे दोस्तो, हाणे 8 जेको आयो आहे असांजो लोवेस्ट नंबर आयो आहे। हाणे जेको 8 आयो आहे इहो कहिड़े नंबर मां निकितो आहे, हाणे जेको असांजो 8 निकितो आहे उहो हिन 2/5 मां निकितो आहे, उहो हिन 2/5 में निकितो आहे। त असां चवंदासीं जेको लोवेस्ट नंबर आहे उहो आहे असांजो लोवेस्ट नंबर इज़ 2/5। त हाणे हे जेको असांजो 2/5 वारो ऑप्शन आहे उहो छा असांजो करेक्ट ऑप्शन आहे। जी दोस्तो, हाणे असांजो जेको 70 प्रॉब्लम आहे उन में चए थो द फार्मूला ऑफ ट्रेंगल 1/2 बेस इंटू एल्टीट्यूड। हाणे हे जेको असांजो दोस्तो फार्मूला आहे त इहो जेको असां ट्रेंगल में छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो, कहिड़ो फार्मूला 1/2 बेस इंटू एल्टीट्यूड। हाणे जेको असांजो फार्मूला इहो असां छाजे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, छा इहो असां पेरीमीटर लाइ इस्तेमालु कंदा आहियूं या एरिया जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं या ॿियो जेके असांजूं थींदा आहिनि शयूं, मतिलबु जेके पैरामीटर्स थींदा आहिनि असांजा ट्रेंगल जे अंदरि उन जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो, त हाणे हे असां फार्मूलो एंगल जे लाइ असां तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो, हाणे मिसाल त मां ट्रेंगल ठाहियां थो। ठीकु आहे दोस्तो, त हाणे ॾिसो हिन में हिकिड़ो असांजो बेस गिवन आहे, ॿियो छा असांजो एल्टीट्यूड गिवन आहे असांखे, एल्टीट्यूड। ठीकु आहे दोस्तो, हाणे असांजी ट्रेंगल आहे, हिन में ॾिसो असांजी छा आहे 2 शयूं गिवन आहिनि, छा आहिनि असांजूं 2 शयूं गिवन आहिनि। त हाणे हिन फार्मूला में छा आहे असांजे 2 शयूं गिवन आहिनि। त हाणे जॾहिं असांखे ट्रेंगल जे अंदरि 2 शयूं गिवन हुजनि, एल्टीट्यूड ऐं बेस गिवन हुजे, त उन जे लाइ असां जेको एरिया जो फार्मूलो इस्तेमालु कंदा आहियूं उहो असां जेको फार्मूलो इस्तेमालु कंदा आहियूं हे इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो, मां वरी ॻाल्हि खे रिपीट थो कयां त जॾहिं असांखे ट्रेंगल जे अंदरि 2 साइड्स गिवन हुजनि, छा हुजनि 2 साइड्स गिवन हुजनि, त उन एरिया जी असांजे उन ट्रेंगल जी असां जेका एरिया फाइंड कंदा आहियूं हिन फार्मूले जे ज़रिए असां फाइंड कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो, त 2 साइड्स गिवन हुजनि त असां एरिया हिन फार्मूले जे ज़रिए असां फाइंड कंदा आहियूं। पर जेकॾहिं असांखे 3 साइड्स जेकॾहिं दोस्तो असांखे गिवन हुजनि त उन जे लाइ वरी असां छा इस्तेमालु कंदा आहियूं, हीरो फार्मूला इस्तेमालु कंदा आहियूं। छा कंदा आहियूं, हीरो फार्मूला। पर हिते छा असांखे 2 साइड्स गिवन आहिनि, त 2 साइड्स जी एरिया फाइंड करण जे लाइ मतिलबु 2 साइड्स गिवन हुजनि, उन ट्रेंगल जी एरिया असां हिन फार्मूले जे ज़रिए फाइंड कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तो, हाणे उनखां पोइ छा आहे असांजो 72 वारो असांजो ऑप्शन आहे, उन में चए थो 1 सेंटीमीटर इज़ इक्वल टू। हाणे हे त हिकु सिंपल प्रॉब्लम आहे त 1 सेंटीमीटर में असांजा मिलीमीटर घणा थींदा आहिनि, त असां 1 सेंटीमीटर में घणा थींदा आहिनि 10 मिलीमीटर जेको आहे सो थींदा आहिनि दोस्तो। जी दोस्तो, हाणे हे असांजो 73 जेको प्रॉब्लम आहे उन में चए पियो डिस्टेंस अलॉन्ग ऑल साइड्स ऑफ क्लोज्ड शेप। त हाणे चए थो का क्लोज्ड शेप आहे दोस्तो। हाणे मसलन मां हिकु एग्ज़ाम्पल खणां थो त हीअ असांजी हिकिड़ी दोस्तो का क्लोज्ड शेप आहे।
ठीक है दोस्तों। हाँ छा असांजी का बि क्लोज्ड शेप आहे, ईअं खणी सम्झो रेक्टेंगल आहे, हीअ हिकिड़ी क्लोज्ड शेप आहे। हाणे चए थो डिस्टेंस अलॉन्ग ऑल साइड्स ऑफ क्लोज शेप। हाँ दोस्तों मां हितां खां हेॾे मूव कयां थो, हितां हेॾे मूव कयुमि, वरी हितां खां हेॾे मूव कयुमि, वरी हितां खां हिते, वरी हितां खां सेम पॉइंट ते आयुमि। त हाणे इहा जेका क्लोज्ड शेप आहे, हाणे हिन जे चइनी तरफ़नि खां जेको मां डिस्टेंस जेको माना कवर कयो आहे, त हाणे उनखे असां छा चवंदा आहियूं? त हाणे दोस्तों का बि क्लोज्ड शेप हुजे, हाणे उन जे चइनी साइडनि खां जेको असांजो डिस्टेंस कवर कंदासीं, त हाणे उनखे असां दोस्तों छा चवंदा आहियूं? पेरीमीटर चवंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, छा चवंदासीं? पेरीमीटर चवंदा। हाणे जेको असांजो पेरीमीटर वारो जेको असांजो ऑप्शन आहे दोस्तों, उहो छा असांजो सही ऑप्शन आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे असांजो जेको 80 प्रॉब्लम आहे, उन में चए थो इट टेक्स 4 men 14 hours टू रिपेयर ए रोड। ठीकु आहे दोस्तों। त हाउ लॉन्ग विल इट टेक 7 men टू रिपेयर द सेम रोड। त दोस्तों हाणे चए थो 4 माण्हू जेकॾहिं असांजा आहिनि, उहे रोड ठाहींदा 14 कलाकनि में। 4 माण्हू ठाहींदा 14 कलाकनि में रोड, त जेकॾहिं असांजा 7 माण्हू हुजनि त साॻियो जेको रोड केतिरनि कलाकनि में ठाहींदा। ठीकु आहे दोस्तों। त हाणे छा असांजो हिते मेन मां दोस्तों, हाणे छा असांजा मेन हिते लिखंदासीं असां, हिते मेन थी विया असांजा, हिते छा थी विया असांजा आवर्स थी विया। ठीकु आहे दोस्तों। हाणे जेके असांजे 4 माण्हू आहिनि ऐं असांजा कलाक लॻनि था असांजा दोस्तों 14। ठीकु आहे दोस्तों। वरी जेकॾहिं असांजा छा थी वञनि 7 माण्हू थी वञनि, ठीकु आहे, त हाणे दोस्तों पोइ जेको असांजे कलाक केतिरो लॻंदा। हाणे जॾहिं असांजी कंहिं शइ दोस्तों ख़बर न हुजे त असां उहा छा कंदा आहियूं? सपोज़ कंदा आहियूं। त हाणे हिते मां सपोज़ कंदुमि त असांजा x कलाक लॻंदा। ठीकु आहे दोस्तों। हाणे हिते छा लॻा? असांजा x कलाक लॻा। ठीकु आहे। हाणे हिन इक्वेशन मतिलबु हिन ठाहिण खां पोइ असां ॾिसंदासीं त हीअ जेका असांजी प्रोपोर्शन आहे, उहा डायरेक्ट प्रोपोर्शन आहे या इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे। ठीकु आहे दोस्तों। हाणे 4 माण्हू वठंदा 14 कलाक, त हाणे उते ई जेकॾहिं छा थींदा असांजा 7 माण्हू थी वञनि, त लाज़मी आहे दोस्तों कलाक छा थींदा? घटिजंदा। त हिकिड़ी शइ असां वधाईसीं, ॿी शइ छा थी असांजी घटी आहे, त इहो छा थी असांजो इनवर्स प्रोपोर्शन थी वियो। ठीकु आहे दोस्तों। त हे डाउनवर्ड थींदो, हिकिड़ो डाउनवर्ड, ॿियो छा थी असांजो अपवर्ड। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिनखे मां हेॾे साल कयां त 4/7 इज़ इक्वल टू x/14। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिनखे हिन क्रॉस मल्टीप्लिकेशन कयां त 7x इज़ इक्वल टू 4 × 14। ठीकु आहे दोस्तों। हाणे x जेका बराबरि थींदी 4 × 14/7। x 7 7 ॿिए 7 14, त हे छा त असांजो 4 × 2, त असांजो जेको x बराबरि थी उहा 8 जे बराबरि थी। हाणे दोस्तों जेका x असांजो 8 जे बराबरि थी, हाणे जेको असांजो 8 वारो ऑप्शन आहे, उहो छा दोस्तों असांजो करेक्ट ऑप्शन आहे।